मां धरती थे हजरत आदम खां वठी अजरीअ ताईं मुतालबो थो करियां, मुतालो थो करियां तारीख़ जो, त मांखे ॿ माण्हू धरतीअ ते इस्तिस्ना हासिल कंदे नज़र था अचनि, जिन चयो त असांखे छूट ॾियो, असांजो हिसाब न थिए, असांजी पकड़ न थिए, असांजो गिरफ्तारी न थिए, असांखे मरण ताईं सज़ा जज़ा न मिले। पीपल्स पार्टी जे दोस्तन सां माज़रत कंदे हिकु मांखे क़ुरान मजीद जो मुतालो कंदे शैतान थो नज़र अचे, जेके रब चयो निकर त शैतान चयो मौला इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं मोहलत ॾे, जेको वणे ते को कंदो वरतां, पकड़ न कजांइ। हिकु मोहलत शैतान वरती ही, ॿियो शैतान खां पोइ हाणे मोहलत असांजे पाकिस्तान जे सदर पाकिस्तान वरती आहे त बाबा इला यौमिद्दीन, जेसि ताईं जीअरो हां तेसि ताईं मांखो पुछाणो न थींदो, मांखे मोहलत ॾियो। पहिरियों शैतान हो, ॿियो सदर पाकिस्तान आहे जंहिं मोहलत वरती आहे। कहिड़ी मोहलत ख़बर अथव त ज़रदारी साहब ते मरण ताईं हाणे कोई केस न थींदो, मरण ताईं ज़रदारी साहब ते काई FIR न थींदी, ज़रदारी साहब मरण ताईं कंहिं केस में गिरफ्तार न थींदो, मरण ताईं अदालत उनखे घुराए न सघंदी। मूंखे जेकॾहिं उलमा इकराम इजाज़त ॾियनि